अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सेंट्री न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम से गॾु हाज़िर आहियां आता राजड़। इस्लामाबाद में जेके धरना जारी आहिनि उन्हनि धरनि जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। पिया जेको हिन प्रोग्राम में बि हिन वक़्त ताईं उम्मीद इहा पे कई वई त शायदि हिन मामले जो को नतीजो जल्दी निकिरी अचे, पर अॼु जेको पार्लियामेंट जे अंदरि सॼा वाक़िया पेश आया आहिनि, जेको हुकूमत ऐं अपोजिशन विच में तमामु घणी गर्मा गर्मी थी, उन खां पोइ हिकु भेरो ॿीहर मौजूदा निज़ाम ते हिकिड़ो नवां ख़तरा नज़र अचणु शुरू थी विया आहिनि। अॼु हुकूमत पारां हिकिड़े पासे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां जेके पंहिंजा मुतालबा रखिया विया हुआ उनजो जवाबु ॾिनो वियो आहे, जेको मीडिया खे बि रिलीज़ थियो आहे। उनमें जेके अहम शयूं आहिनि उनमें जुडिशल कमीशन ते रज़ामंदी, पर उनमें हुकूमत जो इहो ख़्यालु आहे त उहा ऑर्डिनेंस बदिरां एक्ट ऑफ पार्लियामेंट वसीले हुजणु खपे, समरी ट्रायल न कंदी, जेके उन TOR आहिनि या ट्रायल जो तरीक़ेकार आहे उन बाबति पाण फ़ैसिलो कंदी जुडिशल कमीशन ऑफ जेका हूंदी, ऐं उनखे सिविल ऐं क्रिमिनल कोर्ट जा सभु इख्तियार हूंदा जुडिशल कमीशन खे। जुडिशल कमीशन जो सरबराह केरु थींदो, उहो हुकूमत जो पंहिंजी तजवीज़ुनि में चवणु आहे त उहो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ते छॾणु खपे। हुकूमत अॻु में इहा तजवीज़ करे चुकी आहे त उहा 3 रुकनी हुजणु खपे। उन सां गॾु सुप्रीम मॉनिटरिंग कमेटी जी जेका तजवीज़ हुई उहा हुकूमत उन सां इतफ़ाक़ न कयो आहे। हुकूमत जो चवणु आहे त जॾहिं जुडिशल कमीशन मुकमिल बाख़्तियार हूंदी त उन सूरत में इहा मॉनिटरिंग काउंसिल ठाहिण जी ज़रूरत न आहे। JIT जेका आहे जॉइंट इन्वेस्टिगेशन टीम जेका तजवीज़ कई पाकिस्तान तहरीक इंसाफ़, उन सां बि इतफ़ाक़ कयो आहे हुकूमती टीम। ऐं हुकूमत जो चवणु आहे त सभिनी जेके पार्लियामेंट में मौजूदु सियासी पार्टियूं आहिनि उन्हनि जी रज़ामंदी सां इहे सभु तजवीज़ूं जेके आहिनि उहे जारी कयूं वियूं आहिनि। उन खां सवाइ नादरा FIA जा सरबराह ऐं इलेक्शन कमीशन जो जेको सेक्रेटरी आहे उनजी उन्हनि उहिदनि ते गैर तकरारी माण्हू जी जेका मुक़ररी आहे उन सां बि मुतफ़िक़ आहे हुकूमत। उन खां सवाइ इहो बि हिन जेके हुकूमत पारां तजवीज़ूं ॾिनियूं वयूं आहिनि उनमें इहो आहे त जेका कमीशन जूं जेके बि सिफ़ारिशूं हूंदियूं उहे बाइंडिंग हूंदियूं ऐं इहा रिपोर्ट 3 ॾींहनि में 3 ॾींहनि में रिपोर्ट ॾींदी ऐं उन सां गॾोगॾु इहा रिपोर्ट पब्लिक बि कई वेंदी। ऐं जेको बि एग्रीमेंट जेकॾहिं थिए थो अॻिते हली मुस्लिम लीग नून ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ विच में त उनजो बाक़ाइदे पार्लियामेंट जे अॻियां ऐलान बि कयो वेंदो। कमीशन जी रिपोर्ट आधार इहो हुकूमती सिफ़ारिशुनि में चयो आहे त जेकॾहिं साबित थिए थो त धांधली थी आहे, मुनज़िम धांधली थी आहे, त पोइ आइन जे आर्टिकल 58 सब आर्टिकल 1 तहत नेशनल असेंबली डिज़ॉल्व कई वेंदी। ऐं पर इहो ज़रूरु हुकूमत चयो आहे त PTI खे जेकॾहिं निगरान हुकूमत असेंबली तोड़ण खां पोइ जोड़ी वञे थी त पोइ आइनी को बि किरदारु कोन्हे PTI जो निगरान हुकूमत जी जुड़जट में। अलबत्ता लीडर ऑफ दी अपोजिशन जे थ्रू इहे पंहिंजी राय उहा हुकूमत खे ॾेई सघनि था। इलेक्शन कमीशन जे मेंबर्स जी बरतरफ़ी वारे इशू ते बि हुकूमत बिल्कुलु हिकिड़ो वाज़े मौक़िफ़ रखियो आहे त आइन जे आर्टिकल 209 तहत जेका सुप्रीम जुडिशल काउंसिल आहे उन वसीले ई मेंबर्स खे हटाए सघे थो या वरी उहे पाण इस्तीफ़ा ॾियनि, या टियों ऑप्शन इहो आहे त जेका चूंड सुधारनि बाबति कमेटी आहे पार्लियामानी उहा आइन में कहिड़ियूं तरमीमूं तजवीज़ करे उन आइनी तरमीमुनि वसीले उन्हनि खे हटाइजे। हिकिड़ी ॿी जेका शइ हुई जेका जिते तमामु घणो ज़ोर पियो वरियो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ त का जुडिशल कमीशन सां गॾु हिकिड़ी माहिरनि जी सब कमेटी बि हुजे, त उन ते बि हुकूमत इतफ़ाक़ ॾेखारियो आहे। वज़ीर आज़म जे इस्तीफ़ा वारो जेको मुतालबो आहे उनखे मुकमिल तौर ते रद्द कयो वियो आहे। ऐं इहो बि चयो वियो आहे त जेको आरज़ी मुद्दो हूंदो जेसिताईं इहा जुडिशल कमीशन पंहिंजी रिपोर्ट ॾे उन दौरान रवैया कहिड़ा हूंदा, सीक्रेट फंड जो इस्तेमालु हूंदो न हूंदो, इश्तिहार जेके हुकूमतूं ॾियनि थियूं पंहिंजे तरक़ियाती प्रोग्राम जा, उन लाइ हिकिड़ो कोड ऑफ कंडक्ट बि हुकूमत तयारु करण राज़ी थी वई आहे। इहे सभु शयूं आहिनि। उन खां सवाइ सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में अॼु जेको आइन खां मथां कदम खॼण वारा जेके हिकिड़ा इम्कान उन ख़िलाफ़ जेका दरख़्वास्त दाख़िल हुई उन जी सुनवाई थी आहे। उन ते बि असां अॻिते हली ॻाल्हाईंदासीं। मूंखे जॉइन कयो आहे नाले वारे कालम निगार ऐं तजदीकार जनाब नियाज़ नदीम साहब। उन सां गॾु मौजूदु आहिनि तमामु घणा कालम असांजे नाज़रीन जा पढ़िया हूंदा जनाब हुसैन जरवार साहब, तव्हां ॿिन्ही खे भलीकार चऊं था। नियाज़ एतिरा ॾींहं घणो करे मुल्क जूं जेके बि जमहूरी दुरियूं हुयूं जेकॾहिं पाण शुरू करियूं अॼु जेको कुझु पार्लियामेंट में थियो आहे उनखां हिननि सिफ़ारिशुनि ते पाण ॻाल्हाईंदासीं त जेके बि जमहूरियत पसंदि आहिनि आइन खे मञंदड़ दुरियूं आहिनि उन्हनि सभिनी PTI या पाकिस्तान अवामी तहरीक पारां जेके लॉन्ग मार्च थियो धरना पोइ जेके रवैया आहिनि
उहे सभु हुनजे मुखालिफ़ हुयूं। ऐं पार्लियामेंट में बि असां ॾिठो त सभु दुरियूं हिकिड़े तरफ़ बीठी हुयूं, हिकिड़ी धुर ॿिए पासे बीठी हुई ऐं तमामु सुठो माहौल पे नज़र आयो। पर अॼु जेको कुझु पार्लियामेंट में थियो आहे, चौधरी एतराज़ अहसन जी तकरीर 2 ॾींहं अॻु में पार्लियामेंट में, कल्ह चौधरी निसार जो बयानु, अॼु वरी उनजो रिएक्शन पार्लियामेंट जे फ्लोर ते, ऐं जंहिं नमूने सां ॿिन्ही पार्टियुनि जे अॻुवाननि ॻाल्हि ॿोल कई आहे, उहो साम्हूं जेकॾहिं पाण रखूं त जेके उमीदूं नज़र पिया आयूं जमहूरियत पसंदनि खे, तव्हां सम्झो था त उहे उमीदूं अञा रखणु खपनि, या लॻे ईअं थो त हाणे जेके धरणे जा मक़सद हुआ उहे हाणे वधीक मज़बूत थी विया आहिनि। ईअं थो लॻे त शायदि उहे जेको मक़सदु खणी इस्लामाबाद पहुता आहिनि उहो मक़सदु मञण में कामयाबु थी वेंदा। महिरबानी अता सभिनि खां पहिरियां त इहा ॻाल्हि वाज़े हुजणु खपे त जेके धरणे जा मक़सद हुया उहे अॼु जे जेका चइजे त तमामु हंगामा खेर जेका गुफ़्तगू थी आहे पार्लियामेंट में, उन खां पोइ बि मूंखे नथो लॻे त धरणे जा मक़सद जेके उहे खणी आया असल में उहे पूरा थींदा नज़र ईंदा हुजनि। अनफॉर्चुनेट डिस्कशन्स थियूं आहिनि अॼु पार्लियामेंट में, ऐं उनजी ज़िम्मेदारी मुंहिंजो ख़्याल में त हुकूमत ते वधीक लागू थिए थी, छो त पहिरें ॾींहं खां वठी करे समूरनि अपोज़िशन जे जमातुनि इहो चयो त असां मजबूरीअ में PMLN जो साथ चऊं था। मजबूरी कहिड़ी, असांजे जमहूरी सिस्टम बचाइणो आहे। हाणे उन सूरत हाल में जॾहिं सॼी अपोज़िशन हिक पासे बीठी आहे, तव्हांखे रेस्क्यू करण थी चाहे, तव्हांजे ज़ाहिर आहे त अल्टीमेटली सिस्टम खे बचाइण पर तव्हांजी हुकूमत खे बचाइण लाइ सॼी पार्लियामेंट ऐं सॼियूं जेके अपोज़िशन जूं धुरियूं उहे पंहिंजो किरदारु अदा थियूं कनि, उन सूरत में इंटीरियर मिनिस्टर जहिड़े तमामु हिकिड़े ज़िम्मेदार माण्हू खे अहिड़ी जेका गुफ़्तगू आहे कल्ह शाम जेका हुन कई, उहा जुगाए नथी त उहा करे। नतीजो बि हुनजो अनफॉर्चुनेट आयो आहे। अॼु एतराज़ हसन साहिब जी जेका गुफ़्तगू आहे, ऐं असां जहिड़नि तमामु घणनि माण्हुनि जो आइडियल रहियो आहे ॻाल्हाइण जे हवाले सां, गुफ़्तगू जे हवाले सां, जमहूरी क़दरनि जे हवाले सां। अनफॉर्चुनेटली अॼु एतराज़ हसन जी जेका ॿोली, जवाबु ॾियणु हुनजो हक़ आहे, हुन ते हुनजे मथां ज़ाती इल्ज़ाम लॻाइण जेके न लॻणु खपनि आहे, या अहिड़े क़िस्म जी गुफ़्तगू चौधरी निसार साहिब खे न करणु खपे आहे, पर थी आहे हुनजो जवाबु ॾियणु खपे। पर जंहिं ॿोलीअ में एतराज़ हसन साहिब जवाबु ॾिनो, उहो मुंहिंजे ख़्याल में त डिसअपॉइंटिंग, स्पेशली जेके हुनखे ज़ाती तौर ते रिगार्ड कनि था माण्हुनि खे। उहा ई ॿोली जेका क़ादरी ॿार वेही ॻाल्हाए थो त मां पार्लियामेंट खे ख़तमु करे छॾींदुसि, मां ड्राए छॾींदुसि, मां हीअ करे छॾींदुसि, उहा ॿोली अगरि एतराज़ हसन जहिड़े माण्हू जे ज़बान मां ॿुधण में अचे त मुंहिंजे ख़्याल में अनफॉर्चुनेट आहे। पर मुंहिंजो न आहे ख़्याल त इन जे बावजूदि को जमहूरी धुरियुनि जो जेको इतफ़ाक़ आहे उहो डीरेल थींदे नज़र मूंखे नथो अचे। सही हुसैन, अॼु हाणे न्याज़ चयो पियो त इहो जेको लैंग्वेज हुई, जेका ॿोली हुई, उहा मुनासिबु कोन हुई। पर तव्हां इहो नथा सम्झो त चलो चौधरी एतराज़ अहसन अपोज़िशन त ज़ाहिर आहे हुकूमत जी मुखालफ़त कंदी, तव्हां जमहूरियत खे सिस्टम खे बचाइण लाइ त उहो गॾु आहे, पर तव्हांजी जेके ग़लतियूं आहिनि उनजी निशानदेही बि कंदी। उन ते चौधरी निसार जो कल्ह रिएक्शन आयो, उन रिएक्शन खां फौरन पोइ तव्हां ॾिठो त वज़ीर आज़म पाकिस्तान बि ऐं पंजाब जो वॾे वज़ीर शहबाज शरीफ़, जेके ॿई पाकिस्तान मुस्लिम लीग नून जा अहम अॻुवान आहिनि, उन्हनि न रुगो सैयद खुर्शीद शाह जेको अपोज़िशन लीडर आहे उनखे टेलीफोन करे माज़रत कई, पर चौधरी एतराज़ अहसन खे बि टेलीफोन कई। उन खां पोइ अपोज़िशन लीडर खुर्शीद शाह अॼु जॾहिं फ्लोर ते बीही ऐं हिन सॼे मामले जी मज़म्मत कई ऐं इहो मुतालबो रखियो त चौधरी निसार हिन ते माज़रत करे, उन ते हाणे ज़ाहिर आहे वज़ीर आज़म खां मथे त हिन पार्लियामेंट में, हिन सिस्टम में को ॿियो उहिदो थी नथो सघे, त वज़ीर आज़म उथी बीठो, उन्हनि रुगो अपोज़िशन खां, पाकिस्तान पीपुल्स पार्टी खां, पर चौधरी एतराज़ अहसन जो नालो वठी ऐं बिल्कुलु फ्लोर ते उन माफ़ी वरिती, त उन माफ़ी खां पोइ दरगुदर करणु खपे आहे। चौधरी एतराज़ अहसन खे जेकॾहिं हिकु अधु अखर ॻाल्हाइणो बि हो त ॻाल्हाइणु खपे आहे। एॾी शदीद तनक़ीद त हीउ सॼो जेको माहौल ठहियलु हो, तव्हां नथा सम्झो हिन माहौल खे बिगाड़ण में वॾो किरदारु चौधरी एतराज़ अहसन जो आहे। जी महिरबानी अता। चौधरी एतराज़ अहसन जेका पहिरीं पंहिंजी तकरीर कई हुई फ्लोर ते, उन में बि हुन गवर्नमेंट खे तमामु शदीद तनक़ीद जो निशानो बनायो ऐं वज़ीर आज़म खे चयो हो त हिन बहरान मां अपोज़िशन जी मदद ऐं सपोर्ट खां पोइ जॾहिं हुकूमत बहितर पोज़ीशन में अची वेंदी त असांखे लॻे थो त वरी ख़ुदि तव्हां या तव्हांजी जेका कैबिनेट आहे उन्हनि जे माण्हुनि जो जेको तकबुर आहे उहो वधी वेंदो। तव्हां माण्हुनि खे ॿुधंदो, ख़दशो ज़ाहिर कयो जेको तव्हां अॻे 2 साल जेको पुठियनि ॿिनि हुकूमतनि में जेको तव्हांजो तजुर्बो आहे उहो हिन क़िस्म जो रहियो आहे, तंहिं करे असीं तव्हांखे इहो शायदि वार्न करियूं था या तव्हांखे चऊं था त इन सॼी सूरत हाल ते तव्हां रिव्यू बि कयो ऐं हुन इहा ॻाल्हि कई त जॾहिं तव्हां हिन क्राइसिस मां निकिरी वेंदा, उन जो हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾिनो त जॾहिं बेनज़ीर भुट्टो पंहिंजी पहिरीं हुकूमत जे दौर में जॾहिं उन क्राइसिस मां निकिती हुई त उन टाइम असां वञी हिकिड़ो रिव्यू बि कयो, तहिड़ी तरह हिकिड़ो तव्हां बि रिव्यू करियो। पर उन तकरीर में बि हुन हुकूमत खे शदीद तनक़ीद जो निशानो बनायो हो, पर जेका अॼु हुन तकरीर कई आहे उहा तकरीर मूं बि ॿुधी, उहा तमामु सख़्तु क़िस्म जी तकरीर हुई। हिन सॼे क्राइसिस खे बिल्कुलु तव्हां सही पिया चओ, जेको हिन
गडियल जो पार्लियामेंट जो इजलास हलियो पे उनमें जेके तकरीरियूं हुयूं समूरी अपोजिशन मुतफ़िक़ हुई जेके ॻाल्हियूं थियूं पे कॉन्स्टिट्यूशन के बचाइणो आहे सिस्टम के बचाइणो आहे जेके ज़ाती जेके असांजा हिन वक्त जेके असांजो रंजिशूं आहिनि या असांखे गवर्नमेंट खां जेके शिकायतूं आहिनि उहे मौजूदु आहिनि मौलाना फज़ल रहमान भी पंहिंजी तकरीर में चयो उहे चयो त असांखे बि गवर्नमेंट खां शिकायतूं आहिनि काफ़ी ॿियनि बि चयो पर ही वक्त कोने पर ही वक्त कोने त उहे शिकायतूं जेके आहिनि फ्लोर ते इन नमूने जेके आहिनि पेश कजनि पर अॼु जेका सूरत हाल थी आहे जंहिंमें चौधरी एतजाज़ हसन जंहिं तरीक़े सां ॻाल्हायो उन चयो थी हीअ समूरी अपोजिशन जेका आहे सा उहा मूंसां गॾु आहे ऐं आउं एॾो रिपोर्टेबल पॉलिटिशियन आहियां जेकॾहिं आउं हिन असेंबली में हींअर वॉकआउट करे वञा सवाइ महमूद अचकज़ई जे बाक़ी समूरी अपोजिशन जेका आहे उहा मूंसां गॾु हुकूमती इत्तेहादी मौलाना फज़ल रहमान जी बि ॻाल्हि हा उनजी बि ॻाल्हि कई ऐं उन चयो त उहो बि मूंसां गॾु आहे ऐं असीं निकिरी जेकॾहिं हितां ॿाहिरि हलिया आहियूं शायदि तव्हांजी हुकूमत वञी किरंदी पार्लियामेंट ख़तमु करण पार्लियामेंट बिल्कुलु हुनजो पार्लियामेंट जेको आहे सो ख़तमु थी वेंदी ऐं मुंहिंजे ख़्याल में ज़ाती तौर त हुन ते चौधरी निसार जे हवाले सां चौधरी निसार जेका स्टेटमेंट ॾिनी उन खां पोइ हुनखे ॾाढी रंजिश पहुती आहे पर जंहिं लेवल जो हू पॉलिटिशियन आहे जेको हुनजो तजुर्बो हो जीअं हुन पंहिंजी तकरीर में चयो त मूं 4 जेके आहिनि से माशाअल्लाह ॾिठियूं आहिनि हुन सां विढ़ियो आहियां त पोइ हुनजो तजुर्बो आहे त हुनखे उन हवाले सां सहब जो ऐं बर्दाश्त जो मुज़ाहिरो कंदे जेका सूरत हाल हुई उन मुताबिक़ ॻाल्हि ॿोल करणु खपे ऐं तव्हां सही चयो जेकॾहिं प्राइम मिनिस्टर ऐं मुस्लिम लीग नून जी ॿी मेन क़यादत हुन खां माफ़ी वरती आहे ऐं अपॉलोजाइज़ हुनखां कयो आहे त उनखे कंसीडर करणु खपंदो लेकिन तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त अॼोकी हुनजी समूरी स्पीच जेको आहे सो हिकिड़ो नओं क्राइसिस खे मतिलबु हिकिड़ो वधीक लॻे पियो त इहो क्राइसिस अॻियां वेंदो ऐं जल्दी जेको आहे सो रिज़ॉल्व थियण जी तरफ़ लॻे थो त कोन पियो वञे अच्छा नियाज़ फ्लोर ते मियां साहब मदद कई हुन सां गॾु राजा रसूलक जेको तमामु सीनियर पॉलिटिशियन आहे मुल्क जो लीडर ऑफ द हाउस आहे सेनेट में ऐं ज़ाहिर आहे उते त ॾींहुं राति जो साथ आहे चौधरी एतजाज़ हसन उते लीडर ऑफ द अपोजिशन आहे लीडर ऑफ द हाउस आहे त उन हवाले सां हुन बि हिकिड़ी रिक्वेस्ट कई माज़रत बि कई त लॻे नथो इहे अनाउन जी हिकिड़ी जंग शुरू थी वई आहे हिकिड़े पासे अना आहे चौधरी निसार जी ॿिए पासे अना आहे चौधरी एतजाज़ हसन जी ऐं जेकॾहिं हैसियत ताईं तव्हां बि ज़ाहिर आहे पाकिस्तान जी सियासत खे काफ़ी अरसे खां ॾिसो पिया त जेकॾहिं ओवरऑल असां रवैया ॾिसूं त चौधरी निसार इहो ई पंहिंजे अनाउन जे खोल में बंदि रहंदो आयो आहे उनजा रवैया जेके आहिनि उहे सभिनि खे ख़बर आहे त कहिड़ा रवैया रखंदो आहे ख़ुदि हुनजी पार्टी में जेके वेठल MNA आहिनि काफ़ी वधीक आहिनि उन्हनि खे बि तमामु घणा तहफ़ुज़ात आहिनि चौधरी निसार खे त उनखे ॾिसंदे चौधरी एतजाज़ हसन जहिड़ो माण्हू जंहिंजी इहा जमहूरी जिदोजहद अदलिया वारी तहरीक जीअं हुसैन ॻाल्हि कई त उहे सभु शयूं साम्हूं रखूं त हिन वक़्तु ज़िम्मेदार हुजण जो सबूत वधीक चौधरी एतजाज़ हसन खे न ॾियणु खपे मुंहिंजो ख़्याल आहे त मां जीअं पहिरें कमेंट में बि चयो त एतजाज़ हसन साहिब जो जेको कदु आहे उनजे हिसाब सां उनजा अॼोकी तकीर आहे उन में जेके ॻाल्हियूं उन कयूं आहिनि उहे एतजाज़ हसन जहिड़ी शख़्सियत खे सुहन कोन थियूं उनजे वात मां असांखे ॿुधणु चाहींदा मूंखे पर्सनली डिसअपॉइंटमेंट थी आहे पर ॾिसो पार्लियामेंट जो फोरम ऐं पार्लियामेंट जो इजलास इन मां तमामु घणियूं उमेदूं कयूं पियूं आहिनि तमामु घणियूं जेके माण्हुनि जूं जेके ख़्वाहिशूं उहे ज़ाहिर पई थियूं त ॾिसो जमहूरी जेको सिस्टम आहे उहो हलंदो रहंदो सॼी पार्लियामेंट गॾु आहे सिस्टम खे बचाइण लाइ सभु गॾु आहिनि त इन में अनाऊं ज़ाहिरा अचनि थियूं ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त एतजाज़ हसन जी तकीर खे अॼोके जेका तकीर हुई उनखे ईअं ॾिसणु खपे त हिकिड़ो वेंट जीअं थींदो आहे त भई तव्हां कढी छॾियो पंहिंजो ओभर कढी छॾियो मां दिलि मां ऐं ज़बान ते अची वञे त उनखां पोइ वरी वापसि तव्हां वेंदा आहियो कंस्ट्रक्टिव रोल अदा करणु मुंहिंजो न ख़्यालु त पीपल्स पार्टी एतजाज़ हसन जी तकीर खे खणी करे को अहिड़ो रोल प्ले कंदी जेको हुनजे पोयनि हिते ई वरी कंटिन्यू कयूं था टाइम त ब्रेक जो नाज़रीन हलूं था ब्रेक ते असां गॾु जो ब्रेक खां वापसि ईंदासूं त हिते ई असां इन ते ॻाल्हि ॿोल हितां ई शुरू कंदासूं त जेको ही चौधरी एतजाज़ हसन जेको अॼु ॻाल्हायो पार्लियामेंट में जेको हाणे नियाज़ नदीम साहिबु इन ॻाल्हि जो ज़िक्र कयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन शइ खे न वठंदी पर छा चौधरी निसार जंहिं मिज़ाज जो माण्हू आहे उहो हुनखे माफ़ु करण लाइ तयारु हूंदो अॼु हाणे डिसाइड नाज़रीन प्रोग्राम में ॿेहर भलीकार या तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी हाणे हिन शइ खे खणी हले थी या न हुननि खे जेको फायर करिणो उन्हनि करे छॾियो हाणे चौधरी निसार अनाउंस अॼु करे चुको आहे त सुभाणे 11 वॻे आउं प्रेस कॉन्फ्रेंस कंदुसि ऐं हुन में सभिनी शयुनि जो जवाबु ॾींदुसि हुनजो इहो बि चवणो हो अॼु पंहिंजे चैम्बर में जेके असां कुझु साफ़ ई हुआसीं त हुनजो चवणो त मूं वटि डॉक्यूमेंट्री प्रूफ्स आहिनि उहे आउं खणी ईंदुसि ऐं जेके बि इल्ज़ाम चौधरी एतजाज़ हसन ते आया आहिनि उहो आउं
साबित कंदसि त उन्हनि में केतिरी सचाई हुई कोन्हे। त हाणे जेकॾहिं हुतां खां वरी काउंटर अटैक थिए थो त पोइ त ॻाल्हि असांखे किथे निबरंदी नज़र कोन थी मुंहिंजे ख्याल में इहा तमामु वॾी बेवकूफ़ी हूंदी आहे अगरि चौधरी निसार सुभाणे हिन मामले खे वधीक वधाए थो ऐं इहो ई जेको हूंदो उहो जेके ॿार वेठा आहिनि आज़ादी पसंदि ऐं रिवोल्यूशनरीज़ उन्हनि खे हिकिड़ो जवाबु ॾिनो। ॾिसो असां अॻु में ई चवंदा हुआसीं त हिन पार्लियामेंट में ऐं ज़ाती बुनियादनि ते कमु थियनि था। मुंहिंजो ख़्यालु आहे त हुकूमत खे हिन वक़्तु अॼु राति ऐं सुभाणे सुबुह जो सोचणु खपे त हिन मामले खे केतिरो वधाइणो आहे कीअं वधाइणो आहे। जेकॾहिं वज़ीर आज़म साहिबु सिंसियर हूंदो ऐं मसइला हल करणु चाहींदो हूंदो न वधाइणु चाहींदो हूंदो ऐं पीपल्स पार्टी जहिड़ो इम्पोर्टेंट प्लेयर लूज़ करणु छा हिन वक़्तु हुकूमत अफोर्ड करे सघे थी या नथी करे सघे, इहो हुकूमत खे सोचणो पवंदो। ऐं ऑब्वियसली हिकिड़ा जेके सवाल आहिनि पार्लियामेंट जी इफेक्टिवनेस ते हिन जमहूरी निज़ाम जी इफेक्टिवनेस ते उहे सभु जाइज़ आहिनि पंहिंजी जाइ ते। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त हीअ जेकॾहिं सुभाणे हिन मामले खे वधाईंदा त उन्हनि जेके ॿाहिरि वेठल माण्हू उन्हनि जे मुतालबनि खे या उन्हनि जे ॻाल्हियुनि खे वधीक जस्टिफाई कंदा। हिननि खे सोचणु खपे त जेकॾहिं अपोज़िशन ऐं ॿियूं सभु पार्टियूं तव्हां सां ज़ाती नापसंद जे बावजूदि बि अॻिते हलण लाइ तयारु आहिनि त तव्हांखे बि हिन सिस्टम जे बचाइण लाइ ज़ाहिर आहे हुकूमत तमामु घणी ज़िमेदारी लागू थींदी आहे ऐं हुकूमत खे खपे त उहे अहिड़ा फ़ैसिला करे जो हिननि मामलनि खे वधीक न वधाए। मुंहिंजो न आहे ख़्यालु त जॾहिं सुभाणे अकाउंटेबिलिटी ॻाल्हि अचे त एतिज़ाज़ अहसन उनखां मथां हूंदो या को ॿियो माण्हू उनखां मथां हूंदो। जॾहिं एहतिसाब जा सुठा ऐं ऑब्जेक्टिव ऐं मरूज़ी मैकेनिज़म ठही वञनि पोइ तव्हां हिन क़िस्म जा सभु गंद जेके आहिनि उहे सभिनि जा खणी अचो। पोइ सभिनि जो एहतिसाब थियणु खपे। जीअं इमरान ख़ान साहिबु पंहिंजे तक़रीर में चवंदो रहियो आहे त एहतिसाब थियणु खपे ऐं उनखां कंहिं बि इनकार न कयो आहे अॼु ॾींहुं ताईं। पर हिन क्राइसिस मां निकिरण खां पोइ ज़ाहिर आहे त हुकूमत बि तमामु घणो सिखियो हूंदो या सिखंदी, असांखे उमेदु आहे अपोज़िशन जे पार्टियुनि बि सिखियो हूंदो त भई हिन निज़ाम जी रिलेवेंस तॾहिं आहे जॾहिं तव्हां माण्हुनि खे डिलीवर कंदो। इन मतिलबु इहो न आहे त निज़ाम खे ख़तमु करे छॾियो जीअं ॿाहिरियां वेठल माण्हू चवनि था। हिन निज़ाम खे रिलेवेंट ठाहियो, हिन निज़ाम खे माण्हुनि जो रिप्रेज़ेंटेटिव ठाहियो। जेकॾहिं हुकूमत वाक़ई हिन निज़ाम खे बचाइण ऐं उनखे माण्हुनि जो रिप्रेज़ेंटेटिव अवाम जो रिप्रेज़ेंटेटिव ठाहिण जे मूड में आहे त हिन क़िस्म जूं जेके पेटी इशूज़ आहिनि ऐं पेटी क़िस्म जा मामला आहिनि इन्हनि खे हवा ॾियणु ठीकु आहे। पीपल्स पार्टी खे बि नथो जुगाए पर हुकूमत ते वधीक ज़िमेदारी लागू थिए थी त उहे हिनखे हवा न ॾियनि। हुसैन, हाणे हिन सॼे इशू खां पोइ मौलाना फज़लुर रहमान जी ऐं सैयद खुर्शीद शाह जेको अपोज़िशन लीडर आहे हुनजी मुलाक़ात थी आहे ऐं मौलाना फज़लुर रहमान इन मामले खे इन जहिड़े खे निबेरण लाइ पंहिंजो किरदारु अदा करण जी आछिप कई ऐं पोइ मौलाना फज़लुर रहमान वज़ीर आज़म हाउस बि वियो आहे त कोशिशूं सभु अधूरियूं कनि पियूं जेके बि चाहिनि थियूं हिन सिस्टम खे बचाइण त मामिलो निबिरी वञे। जेकॾहिं मामिलो नथो निबिरे ऐं वधे थो त जीअं हाणे न्यास थिए थो त इहो वॾी ज़िमेदारी आहे हुकूमत ते। पर पाण ॾिसूं था पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके बि लीडर उथी बीहनि था पार्लियामेंट में हुजनि पार्लियामेंट खां ॿाहिरि उहे चवनि था शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे क़ुर्बानी ॾिनी, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद थी, रुगो जमहूरियत ई आहे, जमहूरियत आमरियतुनि जे ख़िलाफ़ु असां ई विड़िया आहियूं। त माना हीउ जेको सॼो सिस्टम ठहियो आहे जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी दावा करे थी त हिन सिस्टम जी असुलु मालिक त पीपल्स पार्टी आहे त पोइ हुकूमत जी वॾी ज़िमेदारी छा आहे। मुस्लिम लीग नून जी हुकूमत अॼु ख़तमु थी थिए, तॾावेट थी थिए, को ॿियो नओं निज़ाम अचे थो, जमहूरियत जी ख़तमु थी वई त उनजो वॾो नुक़सानु त पोइ उन ई दुरख थींदो जेका दावा थी करे त असां हिन निज़ाम खे मज़बूत कयो आहे, हिन हद ताईं पहुचायो आहे। बिल्कुलु पाकिस्तान पीपल्स पार्टी जी तमामु घणी अहमियत आहे छाकाणि त हिन वक़्तु क़ौमी असेंबली में या सेनेट में लीड अपोज़िशन जेका आहे उहा पीपल्स पार्टी आहे। खुर्शीद शाह उते लीड करे थो नेशनल असेंबली में, ईअं एतज़ाज़ हसन साहब जेके आहिनि उहे सेनेट में आहिनि। स्टेट पॉलिटिक्स में हिन वक़्तु जेको आहे सो PTI या ॿियूं धुरियूं जेके आहिनि से एहतिजाज कनि पियूं या जीअं धड़ा लॻल आहिनि। पर जेकॾहिं कॉन्स्टिट्यूशनली असीं ॾिसूं त जेका अपोज़िशन जी लीड आहे उहा पीपल्स पार्टी वारा, तंहिं करे उनजो मेन हिकिड़ो रोल आहे ऐं जेकॾहिं उहे उन रोल में जेको असां ॾिठो आहे त उन्हनि उहो रोल प्ले बि कयो आहे। मिसाल तौरु जॾहिं जॾहिं बि ज़रूरत पई आहे हिन सॼे क्राइसिस में पीपल्स पार्टी जो काफ़ी हद ताईं पॉज़िटिव रोल रहियो आहे। खुर्शीद शाह जेको अपोज़िशन लीडर आहे बिल्कुलु उन्हनि बि जेको सो लाहौर में मुलाक़ातूं कयूं ऐं उनखां पोइ उन पंहिंजे मुख़्तलिफ़ लीडर्स जी मैरफ़त जेको आहे सो मुख़्तलिफ़ माण्हुनि जा मैसेजिस मोकिलिया जीअं हीउ जेको सिस्टम आहे उहो हलंदो रहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो ख़ुदि पीपल्स पार्टी पंहिंजे मफ़ाद में बि आहे ऐं उन्हनि जो ऐं हू इहो क्लेम बि कनि था त पीपल्स पार्टी उहा वाहिद पाकिस्तानी पॉलिटिकल पार्टी आहे जंहिं इन सिस्टम खे बचाइण जे लाइ जेको आहे सो हमेशह क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। भुट्टे साहिब जो ज़िक्र थिए थो, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो ज़िक्र थिए थो ऐं ॿियूं जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जूं क़ुर्बानियुनि जो ज़िक्र कनि था त हीअ उहा स्टेज आहे जंहिं स्टेज ते पीपल्स पार्टी खे साबित करणो पवंदो। मुंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो आहे त हीउ जेको क्राइसिस कल्ह टियों ॾींहं खां चौधरी निसार जी मीडिया टॉक खां पोइ पैदा थियो आहे इहो थोरो
पर्सनल वधीक आहे। शायद सॼी पीपल्स पार्टी ईअं कोन चाहींदी हूंदी त ही सॼो जेको सिस्टम आहे उहो हलियो वञे, उन करे ई पीपल्स पार्टी विच वटि इहो मुज़ाहिरो कंदे जेको आहे सो उनखे डील करण जी कोशिशि करे पई। पर ज़ाहिर जंहिं ते ज़ाती इल्ज़ाम लॻाइनि तंहिं करे हू ज़्यादा एतिज़ाज़ अहसन जेको आहे उहो एग्रेसिव आहे ऐं हुन जेको अॼु असेंबली जे फ्लोर ते ॻाल्हायो आहे उहो सॼी पंहिंजी एग्रेसिवनेस जेका आहे उहा ज़ाहिर बि कई आहे। त मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त ओवरऑल जेका पीपल्स पार्टी हूंदी उहा ईअं रिफ्लेक्ट न कंदी जीअं एतिज़ाज़ अहसन करे पियो, छाकाणि जेकॾहिं ईअं करे थी त पोइ डेफिनेटली पीपल्स पार्टी कंट्रीब्यूट कंदी हिन सॼे सिस्टम खे डिस्ट्रॉय करण में, उनखे ख़तमु करण में। मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो इंपॉर्टेंट रोल पीपल्स पार्टी जो जुड़े थो, जेका उहा हर माण्हू एक्सपेक्ट करे थो, सोसाइटी पूरी एक्सपेक्ट करे थी पीपल्स पार्टी जेको आहे उहो पॉज़िटिव रोल प्ले करे जीअं क्राइसिस जेको आहे ख़तमु थिए। अञा हिन सॼे जहिड़े खां पोइ जेको ॿाहिरि वेठल धरणे वारा आहिनि ताहिरुल क़ादरी ऐं इमरान ख़ान, उहे त रोज़ इहो चवनि था पंहिंजे ख़िताबनि में त हीउ सिस्टम बचाइण जी ॻाल्हि कोन्हे, हीउ आइन बचाइण जी ॻाल्हि कोन्हे, हीउ जमहूरियत बचाइण जी ॻाल्हि कोन्हे, हीउ पंहिंजूं मिल्कियतूं था बचाइनि, हिननि जेको एसई करप्शन कई आहे उनखे था बचाइनि, हिननि जी जेको इहो इलीट क्लास आहे उनजे बचा जी जंग आहे। त हीउ जेको अॼु जेको कुझु पार्लियामेंट में थिया उन मां इहो नथो लॻे त वाक़ई हू जेके ॿाहिरि वेठल आहिनि उहे ॻाल्हि सही पिया कनि, सिस्टम सां हिन जी दिलचस्पी कोन्हे, हर को पंहिंजे मफ़ादनि लाइ पियो करे। हिकिड़े ते इल्ज़ाम लॻे थो त हू आग बगोला थियो वञे, ॿिए ते लॻे थो त हू अञा जो मसइलो ठाहियो वेठो आहे। त हीअ हिननि जे मफ़ादनि जी जंग आहे, को सिस्टम लाइ त कोन पिया विढ़नि। मुंहिंजो न ख़्यालु ॾिसो, ॿाहिरि वेठलनि में ऐं अंदरि वेठलनि में हिकिड़ो बुनियादी फ़र्क़ु इहो आहे, उहो आहे त जेका तब्दीली चाही वञे थी उहा कीअं अचे, कीअं ते सुवालु आहे। सही, छा ते सुवालु न आहे त छा थियणु खपे या छो थियणु खपे, इन ते सुवालु कोन्हे। जहिड़ा खीर जा धोतल ॿाहिरियां वेठल माण्हू न आहिनि, अहिड़ा ई अंदरि वेठल बि न आहिनि। खीर मां धोपिजी कोई कोन हिते पहुतो आहे ऐं हर क़िस्म जा माण्हू इन सां कॾहिं बि कंहिं बि इनकार न कयो आहे त हिन सिस्टम में मसइला आहिनि, हिन जेके जेको सियासत जो असांजो अंदाज़ आहे उन में मसइला आहिनि, असांजे जेके आहिनि अवलियतूं जेके आहिनि, असांजूं तरजीहूं जेके आहिनि उन में मसइला आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं दुरुस्त आहिनि ऐं इहो जॾहिं बि तव्हां वरी अहिड़ी ॻाल्हि कयो त भई तव्हांजूं ॻाल्हियूं दुरुस्त आहिनि, पर जीअं तव्हां कयो था ईअं न थियणु खपे त PTI जा दोस्त ऐं ताहिरुल क़ादरी जी हिमायत कंदड़ दोस्त जेके आहिनि उहे चवंदा तव्हां हिन करप्ट निज़ाम खे बचाइण था चाहियो। भई ठीकु आहे, अॻियो रस्तो छा आहे? मुंहिंजो ख़्यालु आहे त सॼो जेको तज़ाद आहे उहो हिन ते आहे त अॻिते हितां खां कीअं वधणु खपे। बिल्कुलु दुरुस्त आहे त रवैया ठीकु थियणु खपनि, अंदरि बि ॿाहिरि बि, ऐं तरीक़ाकार जेको आहे तब्दीली जो उहो बि दुरुस्त अचणु खपे, आइन जे मुताबिक़ अचणु खपे। पर मुंहिंजो न आहे ख़्यालु त जेको कुझु अंदरि थिए थो उहो ऐवान में हर मेंबर जो लेजिटिमेट राइट आहे ॻाल्हाइणु, जेको बि कुझु ॻाल्हाइनि था उहो हुननि जो राइट आहे, हुननि खे भले हुन में ज़ाती मसइला बची था वञनि पर उहो हुननि जो राइट आहे। ऐं तरीक़ेकार में वॾो हिकिड़ो वाज़े फ़र्क़ु आहे। मुंहिंजो न आहे ख़्यालु त अंदरि जूं तकीरूं ॿाहिरिनि जे मुतालबनि खे जस्टिफाई कनि थियूं। ॿाहिरिनि जा जेके मुतालबा आहिनि उनजो जवाबु तव्हां पंहिंजे प्रोग्राम में शुरूआति में ॿुधाए चुका आहियो, त ॾिसो हुन में बि हिकिड़ी तमामु घणी पॉज़िटिव डेवलपमेंट थींदी नज़र अचे थी। ऐं अनफॉर्चुनेट ॻाल्हि इहा आहे त रोज़ानो असांखे ॾींहं में 2-3 दफ़ा अहिड़ियूं ख़बरूं ॿुधण में अचनि थियूं त अॼु मसइलो हल थी वेंदो, सही, वरी को न को अहिड़ो रोड ब्लॉक अची थो वञे, चवंदा न न न अॼु मसइलो हल कोन थो थिए, वरी सुभाणे हल थो थिए। माना हीअ ईंदड़ 48 कलाक जेके आहिनि पहिरें ॾींहं खां वधीक इम्पोर्टेंट, उहे अॼु ॾींहं ई वधीक इम्पोर्टेंट आहिनि। त मुंहिंजो ख़्यालु आहे त इहे 48 कलाक हाणे अचण ई खपनि, जॾहिं अॼु ही हुकूमत जवाबु ॾेई छॾियो आहे ऐं ॿुधाए छॾियो आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त उहा ई ॻाल्हि आहे, हिन में तफ़सील वधीक आहिनि, हिन में फ्रेमवर्क वधीक ॾिनो वियो आहे, हिन में आइन जी कानूनी ॻाल्हियूं वधीक कयूं आहिनि। पर ॻाल्हि उते ई बीठी आहे त साढा 5 मुतालबा PTI जा मंज़ूर थी विया आहिनि ऐं जेको अधु मुतालबा वज़ीर आज़म जे इस्तीफ़ा जो उनजी बि गारंटी हिन में चयो वियो आहे त असां पार्लियामेंट जे एक्ट में उनजी गारंटी ॾींदासीं जेको बि एग्रीमेंट थींदो। हिन ते पाण ॻाल्हायूं था, कुझु शयूं आहिनि जेके मुंहिंजे ख़्याल में अञा क्लियर थियणु खपनि, पर इहे सभु शयूं हिते रखजनि। जेको हुकूमत जो जवाबु आयो सो सिर्फ़ु आहे PTI जो। अलामा ताहिरुल क़ादरी जेको वॾो इनकलाब जो हिकिड़ो फ़लसफ़ो खणी वॾा मुतालबा खणी आयो आहे, हुनजो तरीक़ेकार ग़लति आहे, पार्लियामेंट में हुनजी नुमाइंदगी कोन्हे, जेको जमहूरियत आइन ऐं कानून चूंडियल नुमाइंदनि ते हू जेको ॻाल्हाए थो उन सां ज़ाहिर आहे मुल्क जो को बि जमहूरियत पसंदि माण्हू उन सां इतफ़ाक़ नथो करे। पर हू जेके ॻाल्हियूं करे थो त आइन जा ई 40 आर्टिकल आहिनि जेके पाकिस्तान ठहिण खां वठी या 73 जो आइन जॾहिं खां आयो त उहे नाफ़िज़ ई कोन थिया आहिनि। हाणे इहा ॿी ॻाल्हि आहे त उहे नाफ़िज़ थिया केतिरे हद ताईं थिया, केतिरे हद ताईं न थिया, तइलीम मिले पई, सिहत आहे, ॿिया मसइला बुनियादी हक़नि वारा, पर ज़ाहिर उहा ॻाल्हि सही थो करे। उन खां पोइ हू जॾहिं मुफ़्त तइलीम जी ॻाल्हि थो करे, महांगाई घटि करण जी ॻाल्हि करे थो, ॿियूं शयूं जेके बि आवाम जे मफ़ादनि वटि आहिनि, हीउ वरी जेको सॼो ई पलंदो आहे इहो आहे इलीट क्लास लाइ। चूंडूं कीअं थींदियूं, उन जो तरीक़ेकार कीअं हूंदो, केरु इक़्तिदार में ईंदो, केरु वेंदो, छा थींदो, छा कोन थींदो, आवाम जा मसइला उन्हनि जो जवाबु अञा ताईं कोन आयो आहे।
उन ते छा भले अलामा ताहिरुल क़ादरी खे तव्हां जेको कुझु बि चओ, पर हू हिते जेका 18 करोड़ केरु चवे थो इहो बि अञा तइ असां वटि कोन्हे त 18 करोड़ ॾियूं, 19 करोड़ ॾियूं, 20 करोड़ ॾियूं, जेतिरा बि आहियूं उन मां जेका 80-90% अवाम आहे उन जा मुतालबा आहिनि उहे। उन ते अवाम न हुकूमत संजीदा आहे, न पार्लियामेंट जा एतिरा मेंबर जेके अॼु ताईं ॻाल्हाए चुका आहिनि, उन्हनि उन मां कोई हिकिड़ो इशू उथारियो आहे। जेके कादरी साहब जो नैरेटिव आहे, जेके शयूं पेश करे थो त उहे त समाज में असांखे वाक़ई नज़र अचनि थियूं। कॉन्स्टिट्यूशन जी ॻाल्हि थो करे, फंडामेंटल राइट्स जेके आहिनि, बुनियादी जेके आइनी हक़ आहिनि जेके शहरनि जा, उहे त पूरा थींदे नज़र कोन था अचनि। पाण पंहिंजे बहिराणियुनि खे ॾिसूं था, स्कूल कोन आहिनि, माण्हू पढ़ी नथा सघनि, उनखां अलावा जेके सिहतियूं सहूलियतूं कोन आहिनि, जेके बुनियादी इंसाफ़ कोन्हे, थाणा कल्चर, इहे सभु शयूं जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि, उहो बिल्कुलु दुरुस्त आहे। ऐं नाइंसाफ़ी आहे समाज में, इहे ॻाल्हियूं बिल्कुलु सही आहिनि। पर हाणे जेके इहे मुतालबा 18 या 20 करोड़ माण्हुनि जा आहिनि ऐं उन्हनि जा जेके इशूज़ आहिनि, उन्हनि खे हल करण लाइ जो कादरी साहब जो जेको तरीक़ेकार आहे, उन सां माण्हुनि जो इख़्तिलाफ़ आहे। छाकाणि त इहे जेके मसइला हल थींदा, उनजो हिकिड़ो प्रोसेस आहे। मतिलबु या त उनजो हिकिड़ो आइनी तरीक़ो इहो आहे त कादरी साहब का पॉलिटिकल पार्टी रजिस्टर करे ऐं जेके पाकिस्तान में इलेक्शन्स थियनि थियूं, उन में पंहिंजो इलेक्शन मैनिफेस्टो ॾे आवाम खे, ऐं उहे चवे त ही जेके तव्हांजा बुनियादी आइनी हक़ पूरा नथा थियनि, उहो पूरो करण लाइ ऐं असेंबली में लेजिस्लेशन कंदुसि। जेकॾहिं उनमें का खोट आहे, जेके कानून ठहियल आहिनि सही इम्प्लीमेंट कोन था थियनि, त ऐं उनजी इम्प्लीमेंटेशन जे लाइ कमु कंदुसि, त पूरो हिकिड़ी पंहिंजो फ्रेमवर्क हू ॾे त इहे मसइला कीअं हल थींदा न। त उहो पॉलिटिकल हिकिड़ो प्रोसेस आहे जंहिंमें उहे शामिल थी विया। कादरी साहब जा जेके मुतालबा आहिनि न, उहे बिज़ाहिर ईअं लॻे थो त उहो कॉन्स्टिट्यूशनल कोन आहिनि, ऐं मतिलबु हू जंहिं क़िस्म जो नैरेटिव पेश करे थो, उन मां लॻे थो त हू कॉन्स्टिट्यूशन खां ॿाहिरि को अहिड़ो सिस्टम या को तरीक़ेकार आहे जंहिं तहत इहे इशूज़ या मसइला हल करण जी ॻाल्हि थो करे। सरेआम इज़हार करे थो न, क़ौमी हुकूमत ठाहियो, इनक़लाब ठहनि, उहे त आहिनि खां मथां ई ॻाल्हियूं। हा, मथां तंहिं करे उहे त शयूं चवंदो, हुन सां त केरु इतफ़ाक़ मुल्क में करे ई नथो सघे, जेको बि जमहूरियत पसंदि आहिनि। ॻाल्हि रुॻो हुननि मुतालबनि जी आहे। ॻाल्हि इहा आहे, हुसैन चए थो पंहिंजी पार्टी ठाहे, पोइ पंहिंजो मंशूर ॾे। ॻाल्हि इहा थी, पार्लियामेंट में जेके असांजा मेंबर हींअर वेठा आहिनि, जेके बि चूंडिजी आया आहिनि, छा उन्हनि या त उहे नावाक़िफ़ आहिनि, उन्हनि खे ख़बर कोन्हे, पर हलो हाणे अलामा ताहिरुल क़ादरी अची ॿुधायो आहे तव्हांखे त बाबा ही मसइला बि आहिनि अवाम जा, ही मसइला बि हल थियणु खपनि। हू त जेसिताईं पंहिंजी पार्टी रजिस्टर कराए चूंडिजी अचे, जेके वेठा आहियो अवाम जा तव्हां दर्द रखंदड़ दिलि में, तव्हां अॼु चोथों ॾींहुं हो पार्लियामेंट जे गॾियल सेशन जो, अंगारे खां शुरू थियो आहे, अरबा ख़मीस जुमो, 4 ॾींहंनि में तव्हांखे को नज़र आयो कोई हिकिड़े बि हिन ते ॻाल्हायो हुजे त इमरान ख़ान खे हुकूमत जवाबु ॾियणु वञे पई, पर हिन ते बि त कुझु कयो। ही मसइला आहिनि, हिननि मसइलनि खे हल करण लाइ जीअं हिकिड़ी विच में तजवीज़ आई त का रिफॉर्म्स कमेटी ठही वञे, ईअं मीडिया में ॻाल्हि थी, चऊं अलामा ताहिरुल क़ादरी खे भला हुन जी सरबराही ॾेई था छॾियूं, पर रिफॉर्म्स कमेटी छा उहा वक़्त जी ज़रूरत कोन्हे, या अलामा ताहिरुल क़ादरी जो इंतज़ारु कजे त उहो ही गैर आइनी ॻाल्हियूं न करे, पंहिंजी पार्टी ठाहे, टुंडू विड़े, पोइ अचे, पोइ आवाम जा मसइला थियनि। मुंहिंजो ख़्यालु आहे त असांखे पंहिंजो जेको डिस्कोर्स आहे उहो बि दुरुस्त करणु खपे। इहो चवणु त अलामा ताहिरुल क़ादरी आवाम जी नुमाइंदगी थो करे या 18 करोड़ जी या 20 करोड़ जी नुमाइंदगी थो करे, इहो ग़लति आहे। इहो मुकमल तौर ते ग़लति आहे। इहो तव्हांजी मुंहिंजी, तव्हां ऐं असां बि 18 करोड़ में शामिल आहियूं, ऐं तव्हां बि 24 कलाक ॻाल्हियूं कंदा रहंदा आहियो त अवाम सां नाइंसाफ़ी आहे, असांजे टैक्स जा पैसा ज़ाया था थियनि, असांजा करप्ट लीडर आहिनि उहे हुक्मरानी कंदा। त पर असां में ताहिरुल क़ादरी में फ़र्क़ु इहो आहे त असां बिलीव कयूं था। हर महीने मां टैक्स ॾींदो आहियां, ठीकु आहे, मुंहिंजी पघार जी मां जेका टैक्स कटिजे थो उन मां चङा भला घर हली वञा, मूंखे तमामु घणी तकलीफ़ थींदी आहे हर महीने जॾहिं टैक्स कटिजे थी, पर मां कॾहिं कोन चयो सिविल डिसोबीडियंस कयो, मां कॾहिं कोन चयो वञी ॿार हिन असेंबली खे ठाहे अचो, हिन निज़ाम जी तब्दीली कयो। मुंहिंजो ख़्यालु आहे त ताहिरुल क़ादरी खे सीरियस वठणु न खपे कंहिं बि सूरत में। हू हिकिड़ो मोब स्टाइल जो माण्हू आहे ऐं हुन जूं ॻाल्हियूं भले केतिरियूं बि आइडियलिस्टिक हुजनि, मुंहिंजो ख़्यालु आहे त हुनखे नॉन सीरियस हिकिड़ो एक्टर आहे, नॉन सीरियस हिकिड़ो प्लेयर आहे, जंहिंखे बिल्कुलु सीरियस न वठणु खपे। हा, रिफॉर्म्स जूं ॻाल्हियूं ऐं इस्लाहत जूं ॻाल्हियूं, अवाम खे डिलीवर करण जूं ॻाल्हियूं, इहो डेमोक्रेसी जो सॼी दुनिया जो मसइलो आहे त अवाम खे डिलीवर नथी करे, ऐं उन जा रस्ता डेमोक्रेसी में ई कढिया वञनि था। ऐं जंहिं क़िस्म जी डेमोक्रेसी क़ादरी साहब ॻाल्हि थो करे, उहा दुनिया में एग्ज़िस्ट कोन थी करे अनफॉर्चुनेटली। जॾहिं आई ऐं क़ादरी साहब मुतारिफ़ कराई त पोइ क़ादरी साहब ते त ॻाल्हायूं नथा, न पोइ हुनखे हक़ बजानिब चवंदा जेके मसइलनि जी निशानदेही आहे उहे ही पार्लियामेंट। मां तव्हांखे हिकिड़ो ॿियो आइडिया हुजां, इहो आहे त दुनिया में जंहिं जमहूरी मरहले में असां मौजूदु आहियूं हिन वक़्तु, इनखे ट्रांज़िशनल डेमोक्रेसी चइबो आहे। असांजे जमहूरियत खे सिर्फ़ु 8 साल या 6 साल थिया आहिनि, 7.5 साल थिया, 6.5 साल थिया आहिनि।
ऐं ही चौथी ट्रांज़िशन आहे डेमोक्रेसी, हिकु डिक्टेटरशिप, ॿी टी चौथी खां पोइ माना असांजी हीअ ट्रांज़िशन शुरू थी आहे। तव्हां ॿुधायो त जंहिं जमहूरियत जो इमरान ख़ान साहिबु रोज़ मिसाल तो ॾे 500 सालनि जी जमहूरियत हुआ, यूके जी जमहूरियत, ठीकु आहे, 500 सालनि में कॾहिं इंटरप्ट न थी आहे। जंहिं मरहले खां हुननि सफ़र शुरू कयो आहे, अॼु जिते पहुता आहिनि त हुननि जी डेमोक्रेसी डिलीवर करे थी, पर अञा ताईं अवाम जी आइडियल डेमोक्रेसी न आहे। तव्हां पंहिंजी जमहूरियत खे 50 हफ़्ता ॾियण लाइ तयारु न आहियो ऐं 500 सालनि वारी जमहूरियत जी ॻाल्हि था कयो। टाइम हिकिड़े ॿिए ब्रेक जो थियो आहे, वरी ब्रेक ते खां मोटी वरी कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, हलूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। हाणे हू त वॾो बहस थी वेंदो जेकॾहिं पाण हुन ते ॻाल्हायूं आवाम जा हक़ छा आहिनि छा कोन आहिनि। हीउ सिस्टम आहे, सिस्टम के 5 साल पीपल्स पार्टी जा हुआ। हुन ते सिर्फ़ु मुंहिंजो हिकिड़े सेकंड जो नुक़्तो आहे त तव्हां जमहूरियत खे जेतिरा 500 सालनि जी ॻाल्हि था कयो त भई डेवलप थियूं आहिनि, असांजी जमहूरियत खे 15 साल के 10 साल ॾियो त जंहिंमें हू पंहिंजूं जड़ूं मज़बूत करे, उनखां पोइ डिलीवरी जी ॻाल्हि कंदासीं। फ़िलहाल असांखे इहो नेचुरल टाइम रिक्वायर्ड आहे, उहो ॾियणो पवंदो। ठीकु, हाणे उहो भले तव्हां चओ, पर हाणे 5 साल पीपल्स पार्टी असां ॾिठा मैक्रो लेवल ते हिननि करणु चाहियो। आइन में 18 आइनी तरमीम थी, इदारनि खे मज़बूत कयो, 58(2) तव्हां ख़तमु कयो, सूबनि खे ख़ुदि मुख़्तियारी नाले मातरी सही उहा ॾिनी, गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल XYZ इलाही शयूं उहे तव्हां कयूं अवाम लाइ। जीअं तव्हां पहिरियां उन बहस ते तव्हां वञो, न न स्ट्रक्चर सही कंदो त डिलीवर कंदो न, पहिरियां क़दम अच्छा होॾां तव्हां क़दम खयो, पहिरियों ॾाको पहिरीं ॾाके ते पेर रखियो, हेॾां त पहिरीं ॾाके ते तव्हां पेर लॻे तव्हां खयो आहे, पहिरियों उहो उनखे छॾियूं था। अच्छा, हिन में ॿियूं शयूं सभु ठीकु आहिनि। जेका शइ हिकिड़ी कमीशन जी रिपोर्ट आई, कमीशन में साबित थियो त मुनज़िम धांधली थी कंहिं दुर खे खटाइण लाइ या कंहिंखे आणण ॿाहिरि कढण लाइ, त 58(1) तहत क़ौमी असेंबली तोड़े छॾींदासीं, सूबाई असेंबली किरायूं वेंदियूं। उन्हनि जो तयन केरु कंदो? हिन सॼे डॉक्यूमेंट में या जेको इमरान ख़ान मुतालबा खणी आयो आहे उन में किथे बि सूबाई हुकूमतुनि जो ज़िक्र कोन्हे। माना सूबाई हुकूमतूं इहे ई रहंदियूं, रुगो ई नेशनल असेंबली लाइ हूंदो, त पोइ छा रुगो दांधली क़ौमी असेंबली जे तकनि ते थी आहे? मुंहिंजो ख़्यालु आहे त हीउ जेको क़ौमी असेंबली ते फोकस कयो थो वञे, हुन में ज़ाहिर आहे त हिकिड़ा स्टेक्स PTI जा पंहिंजा बि आहिनि। सूबाई हुकूमत खे फोरगो करणु उहो नथा चाहिनि पहिरें मरहले में। त जॾहिं बि इन क़िस्म जी का डेवलपमेंट थींदी, अगरि थींदी नेशनल असेंबली फॉर एग्ज़ाम्पल डिज़ॉल्व थी थिए, त उनखां पोइ मुसलसिल असांजे माज़ी में बि ईअं थींदो आहे त पहिरियां जॾहिं 58(2) हूंदो हो तॾहिं बि पहिरियां क़ौमी असेंबली डिज़ॉल्व थींदी, पोइ मरहले वार सूबाई असेंबली डिज़ॉल्व थींदियूं। त मुंहिंजो ख़्यालु आहे को न का अहिड़ी पॉलिटिकल डेवलपमेंट थींदी या एॾी इंपॉर्टेंट ॻाल्हि इन सेंस में न आहे त नेशनल असेंबली डिज़ॉल्व थी वञे, सूबाई हुकूमतूं मौजूदु रहनि, इहो मुंहिंजो ख़्यालु आहे त कोन्ह थींदो। ऐं जॾहिं जुडिशियल कमीशन रिपोर्ट ॾींदी त उहा मुंहिंजो त न आहे ख़्यालु त उहा डिस्क्रिमिनेट कंदी त भई क़ौमी असेंबली जेका आहे उहा धांधली वारी, सूबाई असेंबलियूं जेके बि सीटूं आहिनि उहे जाइज़ आहिनि। मुंहिंजो ख़्यालु आहे त इन क़िस्म जी का न का पॉलिटिकल डेवलपमेंट थींदी जंहिंखां पोइ सूबाई असेंबलियूं बि सर्वाइव कोन करे सघंदियूं। पर हीअ जेका जुडिशियल कमीशन आहे, हाणे इन में हिकिड़ो परसेप्शन जो मसइलो आहे। असां चऊं था त भई PTI जो मुतालबो मंज़ूर थी वियो। तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं बि दुनिया में, मां अफ़गानिस्तान मां मोटी आयो आहियां त हुते बि इलेक्शन जी ऑडिट ॾिसी आयो आहियां, जॾहिं बि इलेक्शन जी ऑडिट थींदी आहे या इन्वेस्टिगेशन थींदी आहे या हुनजी का जांच थींदी आहे, उन में मक़सदु इहो न हूंदो आहे त इन इलेक्शन खे इनवैलिडेट कजे। उन में हर मुमकिन कोशिशि कई वेंदी आहे त जेको जाइज़ वोट आहे उहो ज़ाया न थिए। सही, ठीकु आहे, नाजाइज़ वोट बिल्कुलु सेपरेट कयो, पर जेको जाइज़ वोट आहे, मिसाल तौरु मां 11 मई ते ॿाहिरि निकितो वोट ॾियणु वियुसि न, इस्लामाबाद जी सीट अगरि धांधलीअ सां PTI जो उमेदवार खटे आयो आहे त भई मुंहिंजे वोट जो छा थींदो? मां अगरि PTI खे वोट ॾिनो आहे, ठीकु आहे, त मुंहिंजो ख़्यालु आहे त जॾहिं बि TORs ठहंदा आहिनि या जॾहिं बि जुडिशियल कमीशन पंहिंजो प्रोसेस तय कंदी, उन में उनजो माइंड में इहा ॻाल्हि न हूंदी त हिन इलेक्शन खे इनवैलिडेट करिणो आहे। हुननि जे माइंड में इहा हूंदी त जेको वैलिड कमु थियल आहे उनखे वैलिडेट कबो, जेको इनवैलिड कमु थियल आहे उनखे इनवैलिडेट कबो। त इहा परसेप्शन बिल्कुलु न हुजणु खपे त हिन जो नतीजो छा निकिरंदो। फर्ज़ कजे जीअं जावेद हाशमी चयो त इमरान ख़ान मूंखे ॿुधायो त हू बि मिलियल आहिनि ऐं जेको नओं जज ईंदो उन सां बि ॻाल्हि थी वई आहे। जेकॾहिं उहा शइ आहे त पोइ त ज़ाहिर ऐं मुतालबो बि इहो पियो थिए त चीफ जस्टिस जी सरबराही में कमीशन ठहे त पोइ त ज़ाहिर उथंदी दिमाग़ में पहिरीं ॻाल्हि इहा हूंदी न त हिनखे रद्द करिणो आहे हिननि सभिनी चूंडुनि खे।
मुझो ख्याल है इमरान खान साहब जेका है उहा ई गलती दोहराईंदो जेका जंहिंजो इल्ज़ाम हू ॿियनि ते हणंदो रहियो आहे। तव्हांखे इदारनि ते ट्रस्ट करणो पवंदो। तव्हां अगरि हुकूमत बि चयो आहे त जेकॾहिं चीफ जस्टिस हुनजी सरबराही करे थो त असांखे ख़ुशी थींदी, पर असां रिकमेंड न कंदासीं चीफ जस्टिस हूअं ई नॉमिनेट कंदो टे जज, जेकॾहिं पाण खे बि करे थो या पाण हुनजी सरबराही थो करे थो गवर्नमेंट वेलकम कंदी। मुंहिंजो ख्याल आहे त हिकिड़ी त स्टेज ईंदी जिते तव्हांखे इदारनि ते एतबार करणो पवंदो। जीअं PMLN हिकिड़ो ॿियो जवाबु ॾिए थी त भई जेकॾहिं तव्हां चओ था रिज़ाइन हाणे कयूं त हिन जो मतिलबु आहे तव्हांजे जुडिशियल कमीशन ते बि एतबार न आहे, जेका तव्हांजो पंहिंजो मुतालबो आहे। त मुंहिंजो ख़्यालु आहे त इदारनि ते एतबार हिकिड़े न माना भई हिनखे बि कढी छॾियो हिनखे बि कढी छॾियो, त कंहिं न कंहिं मरहले में तव्हांखे इदारनि ते एतबार करणो पवंदो। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त जेकॾहिं जुडिशियल कमीशन कमु करे थी त अॼु जी अदलिया जे लाइ इहो पॉसिबल कोन्हे त हू को एॾो वॾो ब्लंडर करे छॾे जंहिंमें माना सुभाणे वरी क्वेश्चन अचनि त ही को नज़रिया ज़रूरत हो या का अहिड़ी का ॿी शइ हुई। मुंहिंजो न ख़्यालु कंहिं न कंहिं इदारे ते तव्हांखे ट्रस्ट करणो पवंदो ऐं जेकॾहिं अदलिया ते कंदो त वधीक सुठी ॻाल्हि। अच्छा हुसैन, तव्हां बि चूंडुनि खे बि मॉनिटर कंदा रहिया आहियो। हीअ जेके हुकूमत बि पंहिंजे पेपर में चयो त जेकॾहिं हिननि खे असां समरी ट्रायल ॾियूं त माना ही सुपर इलेक्शन ट्रिब्यूनल ठाहियूं, इन करे ज़ाहिर आहे हुनखे समरी ट्रायल जो इख्तियार नथो ॾेई छॾे। जेको कानूनी शहादत आहे उन तहत सभु शाहिदियूं रिकॉर्ड थींदियूं, सॼो इहो अमल हलंदो। त ज़ाहिर आहे इहो जेके असांजा इलेक्शन ट्रिब्यूनल 14 महीननि में शयूं तय न करे सघिया। ऐं ॿियो इहो बि हुननि चयो आहे त असां हर तक वाइज त करे नथो सघिजे, मुमकिन ई कोन्हे। इन करे ओवरऑल ॾिसो जेको इमरान खान इल्ज़ाम पियो वञे त वॾे पैमाने ते धांधली थी आहे, मुनज़िम धांधली थी आहे असांखे हाराइण लाइ, नवाज़ शरीफ़ खे हटाइण लाइ। ज़ाहिर आहे उन रुख सां ई इन जी थियणु खपे। त हिन में सिविल ऐं क्रिमिनल कोर्ट जा बि सभु इख़्तियार जॾहिं हुकूमत जुडिशियल कमीशन खे ॾियण लाइ तयारु आहे त तव्हां हीउ जेको ओवरऑल सॼो जेको हुकूमत जो जवाबु आहे लॻे थो तव्हांखे त को मामिला ठही वेंदा। जेको हाणे उन ते बि मूं सोचियो पियो त डिस्कस कयूं त चाइना जे सदर जो अञा ताईं बाज़ाब्ता ऐलान कोन्हे थियो दौरे रद्द थियण जो, पर हुन खां अॻु में हुकूमत चाहे पई त मामला कहिड़ा निबेरे था वञनि त हीअ शयूं साम्हूं हुजनि। न तहरीक इंसाफ़ वारा मुतालबा हूअं ई तव्हांजे साम्हूं आहिनि, मामिलो ठहंदो पियो नज़र अचे तव्हांखे? मुंहिंजो ख़्यालु आहे त गवर्नमेंट जी उहो कोशिशि करे पई। गवर्नमेंट जो स्टांस जो हिकिड़ी शइ ते तमामु घणो स्ट्रांग आहे, उहो इहो आहे जेको प्राइम मिनिस्टर आहे उहो रिज़ाइन न करे। बाक़ी समूरनि नुक़्तनि ते हुननि निगोशिएट कयो आहे, ॻाल्हियूं कयूं आहिनि, हू इहे शयूं एक्सेप्ट बि कनि पिया। बाक़ी थोरो घणो इख़्तिलाफ़ आहे उन जे फ्रेमवर्क ते, त उहा शइ या इहे मुतालबा या इहे शयूं जेके आहिनि से उहे हिकिड़े सिस्टम में आणे उहे कीअं कजनि। सो इहो लॻे थो गवर्नमेंट इन्हनि शयुनि में सीरियस आहे त हिन क्राइसिस खे हल करण जे सिलसिले में गवर्नमेंट खे कुझु पुठिते हटणो पइजी वञे ऐं PTI जा जेके मुतालबा आहिनि उहे मञणा पइजी वञनि। जीअं अॼु गवर्नमेंट पंहिंजे जवाब में इहो लॻे थो इहो ई मतिलबु ज़ाहिर कयो आहे त उहे सीरियसली इन इशू ते डिस्कस करे इन्हनि खे रिज़ॉल्व करणु चाहिनि था। हाणे मसइलो इहो आहे त जीअं तव्हां सवेरे चयो त जावेद हाशमी या ॿियनि माण्हुनि चयो आहे त इन जे पुठियां कुझु ॿिया बि अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि से एलिमेंट्स जेके आहिनि से उन्हनि जो इन्फ्लुएंस आहे जंहिंजे करे इहो क्राइसिस जेको आहे उहो वधीक हले पियो। छाकाणि त जीअं PTI जे पहिरियनि इनिशियल मुतालबनि खां असीं ॾिसूं था त पहिरीं इहा ॻाल्हि स्टार्ट थी आहे सिर्फ़ु 4 तकनि खां ऐं हाणे अची उहा वज़ीर आज़म जे इस्तीफ़ा ऐं ओसिताईं अची पहुती आहे। त जेकॾहिं जेके साज़िशी थ्योरीज़ जी ॻाल्हि थिए थी जेकॾहिं उन्हनि ते बिलीव कजे त पाण खे इहो थोरो नज़र त ज़रूरु अचे थो त रोज़ानो नवां मुतालबा नवां पता ज़ाहिर थियनि था जेके इन इशू ऐं क्राइसिस खे वधीक कॉम्प्लेक्स बनाइनि था। कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे त बिल्कुलु इशू डिफ्यूज़ थी चुको आहे, ॻाल्हियूं ॿोलियूं थियनि पियूं, नेगोसिएशन थियनि पियूं, ओचितो सडनली तव्हां वरी ॿुधंदा त जेको आहे सो मुख़्तलिफ़ मुतालबा जीअं अल्ताफ़ हुसैन साहब जो वरी एंट्री थी आहे, उन जेका ॻाल्हि कई आहे त माण्हू सोचनि था त सो मतिलबु इहो हिकिड़ो कॉम्प्लेक्स इशू ज़रूरु नज़र अचे पियो ऐं इहो लॻे पियो त उहो क्राइसिस हिकिड़ो वॾो क्राइसिस आहे, पर गवर्नमेंट जी कंहिं हद ताईं सीरियसनेस आहे। उन ग़लतियूं आहिनि इन सॼे प्रोसेस में, पर जो गवर्नमेंट अॼु बाक़ाइदे हिकिड़ो फॉर्मल क़िस्म जो जवाबु सॼो जेके PTI जा मुतालबा आहिनि उहो उन्हनि पेश कयो आहे त मुंहिंजे ख़्याल में उन ते उन्हनि डिस्कस बि कयो आहे समूरनि पॉलिटिकल ॿियनि पार्टीज़ खे जेके अपोज़िशन जूं पार्टीज़ आहिनि या उन्हनि जूं अलाइज़ जेके आहिनि सेनेट क़ौमी असेंबली में उन्हनि खे गॾु विहारे उन्हनि खां पोइ उन्हनि इहे रिस्पॉन्सिस कया आहिनि कि इहो सॼो सिस्टम कीअं थींदो। त मूंखे लॻे थो त डेफिनेटली इहो हिकिड़ो रिज़ॉल्व तरफ़ वेंदो, पर इशू कॉम्प्लेक्स ज़रूरु आहे। लास्ट कमेंट मां तव्हांखे ॾियां त सवाल कंदो चई वञा त पोइ ख़तमु पाण कयूं त कहिड़ो बि तरीक़ेकार इख़्तियार थियो जेको चौधरी एतराज़ बार बार चए थो त तव्हांजे ॻिची ते घोड़ो रखी ऐं मुतालबा मञाइण लाइ आया आहिनि, पर तव्हां नथा सम्झो त हीअ जेको हुकूमत हाणे मञे पई PTI जा मुतालबा ओवरऑल जेको जेकॾहिं इहे मामला ठही था वञनि त एंड रिज़ल्ट हिकिड़ो मुल्क में जमहूरियत लाइ असांजे जेको चूंडुनि वारो निज़ाम आहे उहो उन लाइ बहितरी आणींदो।
मुझे ख्याल आहे त जेको जीअं अंग्रेज़ी में चवंदा डैमेज इज़ डन, त नुक़सान त थी चुको आहे। जमहूरी हुक्मरानी खे पावर बैलेंस सभु दुरियूं मुतफ़िक़ आहिनि त काॾे शिफ्ट थी वियो आहे। इहे सभु मसइला मुंहिंजे ख़्याल में गवर्नमेंट सर्वाइव करण खां पोइ बि फ्रेजाइल हूंदी, कमज़ोर हूंदी, उनखे वधीक केयरफुल रहणो पवंदो ऐं बिहेव करणो पवंदो। मुंहिंजो ख़्याल इहो आख़िरी कमेंट जे तौर ते त जुडिशियल कमीशन खां वधीक जेका इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे उहा पार्लियामेंट्री कमेटी जेका इलेक्टोरल रिफॉर्म्स ते ठही आहे उन ते वधीक फोकस थियणु खपे। ऐं कॾहिं बि इहो कोन थियो आहे त जेका 1.5 साल अॻु में इलेक्शन थी तव्हां हुनखे इनवेलिडेट करे वेंदो या हिन मां का वॾी कामयाबी पीटीआई खे मिलण जी मूंखे उमेद कोन्हे त हुन में मिलंदी, पर वॾी कामयाबी इहा हूंदी त जेका रिफॉर्म्स प्रोसेस आहे उनखे वधीक सुठे नमूने जारी कयो वञे ऐं इलेक्शन जो जेको सिस्टम आहे, इलेक्शन जो जेको निज़ाम आहे, उनजी पार्लियामेंट्री ओवरसाइट आहे, ॿियूं शयूं आहिनि उहे वधीक मज़बूत थियणु खपनि जीअं फ्यूचर जूं इलेक्शन्स जेके आहिनि उहे बची सघनि। मुंहिंजे ख़्याल में लास्ट कमेंट। चलो वॾी महिरबानी, तव्हां ॿिन्ही दोस्तनि जी टाइम ख़तम पियो थिए। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदव इजाज़त। अल्लाह वाही।